वफ़ाक़ी काबीना जा मेंबर्स पघारूं ऐं मराहतूं न वठंदा। वज़ीरनि ऐं ऑफिसर्स खां लग्ज़री गाॾियूं ऐं वॾा घर बि वापसि वठी नीलाम करण जो फ़ैसिलो। वज़ीर ॾेह तोड़े परॾेह में सफ़र इकोनॉमी क्लास में कंदा ऐं रहाइश 5 स्टार होटल्स में न कंदा। गैस, बिजली, टेलीफोन ऐं पाणी जा बिल बि पाण भरींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ किफ़ायतशारी मुहिम जो ऐलान करे छॾियो। मुल्क में महांगाई वधण जो बि ख़दशो ज़ाहिर। वज़ीर आज़म काबीना जे इजलास खां पोइ वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मिनी बजट पेश करे सियासत दाव ते लॻाई पर मुल्क खे बचाए वरितो। IMF सां कुझु ॾींहनि अंदरि मामला तइ थी वेंदा। सरकार ऑफिसर्स खे हिक खां वधीक प्लॉट अलाट न थींदो। वज़ीर या सरकारी ऑफिसर तोशाखाना जा 80,000 रुपयनि ताईं जा तोहफ़ा रखी सघंदा। तोशाखाना जा तफ़सील बि आम कया वेंदा। बिजली बचाइण लाइ सरकारी ऑफिस सुबुह जो 7:30 वॻे खुलंदियूं, जेके शादी हॉल ऐं शॉपिंग मॉल राति 8 वॻे बंदि न थींदा त उन्हनि जी बिजली काटी वेंदी। ईंदड़ 2 सालनि ताईं को बि इंतज़ामी यूनिट, डिवीज़न, ज़िलो या तालको न ठहंदो। उमेद हुई वज़ीर आज़म 30 वरनि दौरान चोरायल पैसो वापसि आणण जो ऐलान कंदो, पर ही वधीक महांगाई जो ऐलान करे वियो। शहबाज शरीफ़ चोरी कयल पैसनि मां अधु वापसि आणे त महांगाई ख़तम थी वेंदी। इमरान ख़ान जो वज़ीर आज़म जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो त शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी ऐं परदेही ताक़तुनि गॾिजी मुंहिंजी हुकूमत केराई। उन्हनि वाइदो कयो हो त हुकूमत में अची फौरी तौर मैशत ठीकु कंदा। इत्तेहादनि जी हुकूमत बहितर मैशत खे तबाह करे छॾियो। इमरान ख़ान पंहिंजे ख़िताब दौरान PTI ख़िलाफ़ एक्शन कंदड़ पुलिस एहलकारनि खे धमकी बि ॾेई छॾी। PTI जी लाहौर मां जेल भरियो तहरीक जी शुरूआत। शाह महमूद कुरैशी, असद उमर, आज़म सवाती, उमर सरफराज चीमा समेत केतिरनि ई अॻवाननि ऐं कारकुननि गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस क़ैदियुनि जी वैन में वेठल अॻवाननि खे पाण सां गॾु वठी वई। पुलिस मूजिबि PTI अॻवाननि खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। सभु मर्ज़ी सां क़ैदियुनि जी वैन में वेठा। सदर खे सूबनि में चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो को बि अख़्तियार नाहे। अटॉर्नी जनरल शहज़ाद अता इलाही इलेक्शन कमीशन खे पंहिंजी राय ॾेई छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन जी तलब करण ते अटॉर्नी जनरल पहुची पंहिंजी आइनी ऐं क़ानूनी राय ॾिनी। अटॉर्नी जनरल जी राय ते इलेक्शन कमीशन पारां कुझु देर में अहम ऐलान कयो वेंदो। सदर आरिफ अलवी पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में 9 अप्रैल ते चूंड करण जी तारीख़ ॾिनी हुई। तोशाखाना केस में इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी खे गिरफ़्तार करण जूं तयारियूं। FIA गिरफ़्तारी दौरान इम्कानी मज़म्मत खे मुंहुं लाइ हिकमत अमली बि जोड़े वरिती। ज़रियनि जो चवणु आहे त इस्लामाबाद ऐं लाहौर में छापनि लाइ टीमूं जोड़ियूं पयूं वञनि। टीम में औरत एहलकारनि जी मदद बि वरिती वेंदी। FIA इमरान ख़ान ऐं बुशरा बीबी जी लाहौर में मौजूदगी बाबति ॼाण हासिल करे वरिती आहे। गिरफ़्तारी बाद ॿिन्ही ज़ाल मुड़ुस खे रावलपिंडी मुंतक़िल करण जो बि इम्कान। लाहौर में वो ये तमाशा कर रहे हैं क्योंकि KPK से झंडी हो चुकी है। जिन लोगों के घर में ये शख्स रोटी छीन के गया हुआ है उनसे मुतालबा कर रहा है जेल भरो। आज बाहर आए, जमानत पार्क से निकले, दे गिरफ्तारी अपने जराइम में। सियासी नहीं, अगर सियासी गिरफ्तारी करनी होती तो नैब हमारे पास भी है, FIA भी है। ये सियासी गिरफ्तारी अगर हमारा मकसद होता तो ये बहुत पहले हो चुकी होती। अप्रैल में सब गिरफ्तार होते। कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट करेगा, कोई मुल्क को नुकसान पहुंचाएगा, कोई मुल्क की अमलाक को नुकसान पहुंचाएगा, कोई किसी मास ट्रांजिट की चीजों को नुकसान पहुंचाएगा, किसी किस्म का इंतशार फैलाने की कोशिश करेगा, वो सियासी गिरफ्तारी नहीं है, मुल्क का कानून हरकत में आएगा। जेल भरियो तहरीक जे नाले ते जेल बचो तहरीक शुरू थी आहे। इमरान ख़ान खे जेल भरियो तहरीक लाइ पंहिंजी ज़मानत वापसि वठणु घुर्जे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त इमरान ख़ान केसिस खां बचण जूं कोशिशूं करे रहियो आहे। जेल भरियो तहरीक मुल्क जे ख़िलाफ़ साज़िशी तहरीक आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो त बुज़दिल इमरान पाण ज़मानत वठे पियो ऐं नौजवाननि खे जेल मोकिले क़ौम जी मुस्तक़बिल सां खेॾण जी साज़िश करे रहियो आहे। इमरान ख़ान जा ॿार लंडन में घुमनि फिरनि पिया। मुल्की हालतूं ख़राब करण लाइ क़ौम जे ॿारनि खे इस्तेमालु कयो पियो वञे। इमरान नंढड़नि सियासी मक़सदनि लाइ मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल बरक़रार रखणु चाहे थो।